आईने नूर तेरा सब घराना नूर का। और बेइजाजत जिनके घर जिब्रील भी आते नहीं, कद्र वाले जानते हैं इज़्ज़ो शान अहल बैत। करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं, झेड़ो यजीद सामो जुंबे जोड़ियाऊं, मोह न मोड़ियाऊं बसी ताओ तरार जो। मुझा दोस्तों अजीजो अजो हिन पीर में ईसा शहंशाह नव्वर अल्लाह मरकदहु अदामल्लाहु फैज़हु अलैना जे हिन चौगान में तवां असां गॾु थिया हूं। मुहर्रम हराम जी पहिरीं तारीख़ 1444 हिजरिया ऐं मुहर्रम हराम जी पहिरीं तारीख़ मुराद रसूल हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शहादत। वो हज़रत उमर फारूक मुस्तफ़ा करीम दुआ गोरी तो अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम बिउमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु। ए मुझा मौला इस्लाम के सोने उमर ताकत अता फरमा। यो सोनो उमर मुसलमान कर वो महबूब करीम आयो मुसलमान थियो वो तॾहिं मुसलमान लिकी करे इबादत कंदा पर जॾहिं सोनी उमर इस्लाम आंदो रसूलुल्लाह खे अर्ज़ कई या रसूलल्लाह छा असां मुसलमान हक़ ते आहियूं? महबूब फरमायो हक़ ते आहियूं। सहाबी समूरन चयो हक़ ते आहियूं। पोइ सोने उमर चयो हलो अॼु लिकी इबादत न कबी, अज सरे आम काबतुल्लाह में हली नमाज पढ़ंदासीं सभई चओ सुभान अल्लाह। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु बाहर निकतो काफर वॾा काफर जेके मुसलमानन जा जानी दुश्मन मुसलमानन के ईज़ाईंदा मुसलमानन के तकलीफ ॾींदा मुसलमानन सां नठंदा। हज़रत उमर फारूक इस्लाम आंदो इस्लाम आणण खां बाद में हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु बाहर निकतो। मुस्तफ़ा करीम जा ॿिया सहाबी सगोरा बि बाहर निकता। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम हज़रत उमर फारूक समूरन काफ़रन खे तो चवे आहे को जेको पंहिंजी घरवारीअ खे बेवा बणाइण चाहे, आहे को जेको पंहिंजे बच्चन खे यतीम बणाइण चाहे, आहे को जेको इने चाहे त मुंहिंजो माल वरसो बणजी वञे उहो जो मुंहिंजे साम्हूं अचे। समूरा काफ़र भॼी विया पर अबू जेल बि लिकी वियो। सभई चओ सुभान अल्लाह। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम जॾहिं इस्लाम आंदई मुसलमान थियो। मुस्तफ़ा करीम वटि हज़रत जिब्रील अमीन आयो हज़रत जिब्रील अमीन अची करे मुस्तफ़ा करीम जी खिदमत में वेठो रसूलुल्लाह फरमायो जिब्रील दे खबर सोने उमर जे इस्लाम आण सां आसमान ते छा थो हले। सोने जिब्रील चयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मीन ते त खुशू है पर अर्श ते मलाइका ईदो करे रहिया आहिनि सोने उस्मान जे ईमान आण जे करे। सोने उमर जे ईमान आण जे करे
आसमानन में खुशो पियो हलन उन्हनि जो अदल निहार उन्हनि जो इंसाफ निहार हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामीअ में अची वियो अदल पे आयुस इंसाफ पे आयुस जॾहिं खिलाफत ते चढ़ियो त अलाए केतिरा मुसलमान थिया अलाए केतिरा मुल्क मिस्र जहिड़ो मुल्क शाम जहिड़ो मुल्क सोने उमर फारूक जी खिलाफत में इन्हनि में फतह भी मिली फतह करण वारी ज़ात अल्लाह जिया पर हथारों हजरत खालिद इब्न वलीद जी थिया सभई चओ सुभान अल्लाह हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्तफा करीम जो गुलाम खिलाफत ते बैठो रात जो टाइम मदीने जे पाक शहर का बाहर निकतो सभई चओ सुभान अल्लाह मदीने जो जेको शहर वो रहमतुन जो बहर वो दिन भी आएगा वो रात भी आएगी सभई चओ सुभान अल्लाह वो दिन भी आएगा वो रात भी आएगी जब मिलके चलेंगे हम सब यार मदीने में जो सुभान अल्लाह हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने का ट्रेन में लागते गश्त करण जे लाइ रवानो थियो हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु निहारियो हिकड़ी औरत जे जे चौधारी ॿार वेठा ऐं उहा औरत पंहिंजे बच्चन खे रिझाए रही आहे उन्हनि जे साम्हूं चुल्हे में गरम पानी रखियो वेठी आहे हजरत उमर फारूक पुछा कई त ए अमर छा ॻाल्हि छाजे करे था तुंहिंजा बच्चा रोवण हजरत उमर साईं खे चई सोना उमर ए फलाना शख्स मुझा बच्चा केतरे वक्त खां भुख ते मुझा बच्चा केतरे वक्त खां उन्नत आहे मुझा बच्चा केतरे वक्त खां भुख ते आहे हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी आयो आहे बैतुल माल में जिते मुसलमाननि जे लाइ अटो हूंदो हो मुसलमाननि जे लाइ गेहूं हूंदो हो मुसलमाननि जे लाइ राशन पाणी हूंदो हो सोने उमर सां पंहिंजो साथी बि गॾु आहे ख़लीफ़ो बि साणो आहे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु बैतुल माल में आयो आहे बैतुल माल मां उन्हनि बच्चनि जे लाइ उन औरत जे लाइ बैतुल माल मां माल बि खयई गोश्त भी खयई गेहूं भी खयई अटो भी खयई खणी करे पांजे गुलाम के तो चवे मुझे पुठिए ते यो रख रहा गुलाम चवे तो त तुझे पुठिए ते छो मां तो जो खलीफो आया सोने उमर जे को जवाब ॾिनो आहे तारीख़ में लिखण जहिड़ो जवाब ॾियां चओ सुभान अल्लाह हजरत उमर फारूक त हिते त मुझो बोझ खणे पर क़यामत में मुझो बोझ केर खणंदो मुझो वज़न केर खणंदो तो असांखे दुनिया में परवाह कोने का केतरन जा नाहक माल था खाऊं केतरन जो चोरियूं था कयूं सीना ज़ोरियूं था कयूं यतीमन जे माल में असां जी अख पई आहे असांखे इन्हनि शयुनि खां बचणो असां इन्हनि शयुनि खां जॾहिं बचंदासीं तॾहिं असां जे लाइ भलाई थींदी सभई चओ सुभान अल्लाह
हजरत उमर फारूक चयोसि इहो मां पंहिंजे पुठीअ ते खणंदुसि। हजरत उमर फारूक पुठीअ ते खयूं खणी करे उन औरत वटि आयो जंहिंजा बच्चा रोई रहिया उनखे ॾिनई। हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ख़लीफ़ो थो चवे ए उमर हाणे हल त असां हलो। सोनो उमर थो चवे जेसीं ताईं हिन जा बच्चा ढो न कंदा तेसीं ताईं असां कोन हलंदासीं। हिन जा बच्चा ताम खाई ढो कंदा उन खां बाद में हलंदासीं। सभई चओ सुभान अल्लाह। उन औरत जॾहिं इहो ॾिठो हजरत उमर फारूक खे सुञाणे कोन पई। हजरत उमर फारूक खे चई त उमर अदालत ते न वेहा, उमर खिलाफत ते न वेहा, वेहण घुर्जे हा त तोखे वेहण घुर्जे हा। सोणे उमर चयो हे माई जे उमर जी ॻाल्हि थी करे उहो मां पाण ख़ुदि आहियां। सभई चओ सुभान अल्लाह। जे उमर जी तो ॻाल्हि थी करे उहो उमर मां आहियां। फारिक हक़ो बातिल इमामुल हुदा तेरे मसलूल शिद्दत पे लाखों सलाम। सभई चओ सुभान अल्लाह। वो उमर जिसके आदा पेशेदा सफर उस खुदा दोस्ते हजरत पे लाखों सलाम। मुहर्रम